अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। ही कुछ वर्ड्स आहिनि, सो अचो त असां इन्हनि खे वन बाय वन सिंधी में इन जो मतिलबु सम्झूं था। सो पहिरियों नंबर वर्ड आहे लेवल। सो लेवल वर्ड जी माना आहे सिंधी में दर्जो, या वरी पाण इन खे असां सतह बि चई सघूं था। ठीकु आहे। सो ॿियो नंबर वर्ड आहे इशू। सो इशू वर्ड जी माना आहे मसालो, या वरी इन खे असां मामलो भी चई सघूं था। ठीकु आहे। सो टियों नंबर वर्ड आहे कंट्री। सो कंट्री वर्ड जी माना आहे मुल्क। ठीकु आहे। सो वर्ड आहे फैमिली। सो फैमिली वर्ड जी माना आहे सिंधी में कुटुंब, या वरी असां इन खे पाण सिंधी में ख़ानदान भी चई सघूं था। ठीकु आहे। सो वर्ड आहे लीडर। सो लीडर वर्ड जी माना आहे अॻवान। सो वर्ड आहे एरिया। सो एरिया वर्ड जी माना आहे इलाइक़ो। सो वर्ड आहे असां वटि सिस्टम। सिस्टम वर्ड जी माना आहे सिंधी में निज़ाम। सो वीडियो सुठो लगे तो लाइक कमेंट ऐं शेयर करण न विसारिजो।